अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहुं, लेखक सैयद हसामुद्दीन राशिदी, क़िस्त 5वीं। न्याज़ खां पोइ काग़ज़नि जो हिकु चङो दस्तो खणी उथंदो हज़रत ख़ादिम लाड़काणवी। रंग जो थोरो सांवरो, सुहारी साफ़, मुछनि जा ॿई सिरा कपियल, चपनि ते हल्की मुर्क जंहिंमां संदसि तबियत जी शुगुफ़्तगी पई बखंदी। उहा ई तुर्की टोपी, हेठि ते सुथण ऐं कमीस मथां शार्ट कोट, अंग्रेज़ी लटा कॾहिं कोन पाताईं। लकड़ हमेशह हथ में, ख़ादम खे लकड़ खां सवाइ कंहिं कोन घुमंदो ॾिठो। क़दम में हिकु पुख़्तगी ऐं ॼमत, आहिस्ते आहिस्ते निहायत संजीदगीअ सां पियो लखनि जी लोड हलंदो। तबियत जो निहायत सादो ऐं नेक, दोस्तीअ लाइ आतो ऐं मुहबत में साबित क़दम, निबेह में निहायत पको ऐं पुख़्तो। हिकु दफ़ो दोस्ती थी त वरी उन में विचूर न पवंदो। भला गर्ज़ ऐं मतिलब ते दोस्ती रखंदो ई कोन हो, पोइ कत छो पवे? विचूर छाजे करे थिए ऐं राह रसम छो छिजे? शहर जे चवण में पंहिंजो मटि पाण, मुश्किल को संदसि सानी सिंध में लभंदो। उरूज़ जे इल्म ते सिंधी ज़ुबान में पहिरियों किताब पाण लिखियाईं। ॾाढो संजो ऐं सलीस गज़ल, निहायत संजीदो, पुख़्तो ऐं उस्तादाना हूंदो हुयुसि। कंहिंखे मजाल जो संदसि कलाम ते हर्फ़ हणी सघे। इश्क ऐं हुस्न जा मामला बि आणींदो, लेकिन ज़्यादातर इख़्लाक़ी इक़दारनि ऐं इस्लाही नुक़्तनि ते नज़र हूंदी हुयसि। संदसि शेर ते संदसि पंहिंजे उस्ताद डॉक्टर सिद्दीकी मरहूम जो रंग ज़्यादा ग़ालिब हो। ख़ादिम पहिरियों पढ़ंदो ॿाहिरां आयल गज़ल, जेके टपाल जे ज़रिए वटि ईंदा हुआ। उन बाद पंहिंजो गज़ल, नज़म, मखमस या मुसदिस, बहरहाल जेकी चयल हूंदुसि सो पढ़ी ॿुधाईंदो। तहतुल लफ़्ज़, लेकिन निहायत मिठे लहजे में, ॼण माण्हू लोली थो ॿुधे। पंहिंजे शहर में हू धारियनि लफ़्ज़नि जे तलफ़ुज़, लहजे ऐं वज़न खे संदसि असुली सूरत में क़ाइमु रखंदो हो। ॿियनि शाइरनि वांगुरु न उन्हनि जी सूरत बिगाड़ींदो हो ऐं न उन्हनि जे ओज़ाननि खे धरम भरम करे शहर में सख़्तो या ताक़ीद पैदा कंदो हो। सिंधीअ जे चंद लफ़्ज़नि खां जेकॾहिं दरगुज़र कबो त ईअं मालूम थींदो ॼण कंहिं ईरानी उस्ताद फ़ारसी लफ़्ज़ शहर में विरहाया आहिनि। उस्ताद ख़ादिम खां पोइ सभिनि जो तवजो थींदो सदर साहिब ॾांहुं। सुभान अल्लाह। हज़रत हाणे इरशाद थिए, बिस्मिल्लाह। इरशाद, मरहूम अली मोहम्मद क़ादरी जो न छड़ो तख़ल्लुस फ़क़ीर हो, बल्कि सीरत ऐं सूरत जो बि पाण फ़क़ीर हो। निमाणो, निहठो, नेक, सबा जो, मिठो ऐं महिरबान, कंहिंजे तेरीअ मेरीअ मां न ॼाणंदो। बुज़ुर्गनि जहिड़ा रोश ऐं रवश, उथीअ वेठीअ में ॾाढी वज़ादारी, ईअं पियो मालूम थींदो ॼण सभिनी जो सरपरस्त ऐं सॼी महफ़िल जो मुरबी आहे। सभई ॼण संदसि औलाद बराबरि पिया सुहनि। बयाज़ पासे में हूंदो हुयुसि, ऐनक पाए उन्हईअ जा वर्क उथलाईंदो, शाइरनि मथां निगाह फेराईंदो, सामाइन ताईं पहुचंदो, ॿी खंकर करे पोइ चवंदो, जनाबे आला। अर्ज़ु थो करियां, सॼो मुशाइरो यक आवाज़ थी चवंदा, इरशाद हज़रत, इरशाद। उहे सभई आदाब ऐं अखर हक़ीक़त में धारिया हुआ, लेकिन लाड़काणे जे मुशाइरे में शुरूअ खां वठी राइज हुआ, तंहिं करे कंहिंखे ओखा कोन लॻा थे। सभई उन्हनि ते ॼण हिरियल हुआ। मियां साहब मरहूम जो सॼो गज़ल निहायत अदब ऐं ख़ामोशीअ सां ॿुधो वेंदो हो। हिकु अधु बैत तौहीद ऐं नात में, चंद सिटड़ा पंजतन पाक जी तारीफ़ में, कुझु नुक़्ता इख़्लाक़ जा ऐं के सबक़ तसव्वुफ़ जा। कॾहिं कॾहिं इश्क जी चाट बि अची वेंदी हुई, लेकिन उहा हक़ीक़ी मिजाज़ जो मज़ो ग़ालिबन ख़ुदि मियां साहब ई कोन माणियो हो। तंहिं करे उन जो इसरार बयानु करणु संदसि वज़ादारीअ जी बुलंदीअ खां घणो पस्त हो। लाड़काणे जा माण्हू घणो करे सिज लथे जी निमाज़ पढ़ी राति जी मानी खाई छॾींदा हुआ। चांवर, अंबनि जी मौसम हूंदी त अंब, वरन का भाॼी, ऐं मथां थधे खीर जो वॾो वटो। जे मानीअ मथां न पीअंदा त घुमी फिरी सुम्हण खां अॻु पी छॾींदा हुआ। मानीअ खाधे बाद तक़रीबन 8 बजे धारे मुशाइरो शुरू थींदो हो। 1-1:30 बजे राति जो वञी मस ख़तमु थींदो। हर माह पोइ आचर जी राति जो जे ॾखिणो घुली पवंदो ऐं मुशाइरो रंग लाइ बीहंदो त राति जा 2-2:30 बि वॼी वेंदा हुआ। सुबुह जो ओनो त हर कंहिंजो लथल हूंदो हो। आचर ॾींहुं न ऑफिस, न ड्यूटी, कमु न कार, न कोर्ट, न कारदार। हर को पाण खे पियो वांदोमल भाईंदो। मुशाइरो मुंतशिर थियो त हर को उथी घरनि ॾांहुं पहिरें पंधु राही थींदो। गर्मी हूंदी त हर कंहिंजे हथ में पखो, ॻाल्हाईंदा बि वेंदा ऐं पाण खे झलो बि हणंदा वेंदा। जे हीर हूंदी त हाय हाय कंदा,
हियां ठारींदा खिलंदा ख़ुशि थींदा, शाइरनि ऐं शहरनि ते रायज़नी कंदा वञी घणे भीड़ा थींदा। भट्ट साहिबु हनीफ़ ऐं मां गॾु मोटंदा हुआसीं। भट्ट खे ज्ञान बाग़ में छॾे पोइ सुकल पुल मोटिबो हो। ज्ञान बाग़ उन जे ज़माने में दीवान ज्ञानचंद अञा नऊं ठारायो हो। छबर जा वॾा वॾा लान, पासे सां गुलनि जूं नालियूं, चमिचा ऐं ॿारा, कुशादा चमन ऐं मोकिरा संतर, गोल चकरनि ऐं चौॿारनि ते सवें बेंचा रखियल। पाण बम्बईअ में रहंदो हो, तंहिं करे पूने मां हर क़िस्म जा गुल आणे कढिया हुआईं। बखमल, गेंडो, ज़ंबक, ज़ाफ़रान, दाऊदी, सूरजमुखी, राबेल, टांगुर, रात जी राणी, बादशाह पसंद, तकमो, मेखक, कार्नेशन, रतन जोत, शुबो, हार सिंगार, गुलाब जा त कई क़िस्म, अछो, खूनी, सदा गुलाब, शेर चाही, फिको, मेरां जो, के बूटा त के वलियूं, मतिलब त दर खां जो अंदरि घिरबो त चौधारी चांड्राण नज़र ईंदी। रूह खे तरावत ऐं अखियुनि में ओझर अची वेंदो हो। ख़ुदा न भुलाए भाया 150 खनि एकड़ में बाग़ हो। चइनी कुंडुनि ते इमारतूं अॼियल। दरवाज़े खां लंघंदे सॼे हथ ते दीवान जे पंहिंजे रहण जी जाइ हुई। ख़्यालु हुयुसि त बम्बई छॾे उमिरि जा पोयां पसा अची उते पूरा कंदो। निहायत मामूली मुंशीअ मां तरक़ी करे वञी किरोड़पति बणियो। रेलवे स्टेशन ते माल गोदाम जो मुंशी हो, जितां उथी वञी बम्बईअ जे GE कंपनीअ जो मालिक थियो। ओरच ईमानदार ऐं निहायत महिनती हो। बिंदरो मुड़ुसु, नकु थुलो, बुत भरियल, चप मोटा। जॾहिं मां ॾिठो तॾहिं 55 खे पहुची चुको हो। अछा घणा कारा ॻाणवा। संदसि बाग़ जॾहिं ठही रास थियो तॾहिं लाड़काणे में रंग लॻी वियो। हर को शाम जो उते चांड्रोकियुनि में त लाड़ियूं सोमणीअ खां पोइ पई मोट थींदी हुई। घाड़ जो बि तन ॾींहंनि ओझ हो। ॿिन्ही किनारनि ते वणकार। शहर में ॿुट हूंदी त बि घाड़ भिक ते पई हीर हुलंदी। वहकिरे में संजो ऐं शांती को ॾाढी संजीदगीअ ऐं मतानत सां ओभर खां पियो ईंदो ऐं ओलह ॾांहुं पियो वेंदो। सुबुह सांझीअ, अधु राति, मंझराति, हर ओभारियूं लहवारियूं ॿेड़ियुनि ऐं डूंडियुनि जी अचु वञु हूंदी। नंढनि बतेलनि खां वठी 8 खरारे ॿेड़ियुनि ताईं सखर खां माल हलंदो, कंबर खां बि हेठि पियो पहुचंदो। कारकुन जी मौसम हूंदी त उन्हनि जो वणज वापारु हलंदो। अंबनि जी मौसम में अंब, गिदरनि ऐं हिदाणनि जी मौसम हूंदी त उहे, वरना अन्न ऐं ॿिए माल जी आमोदरफ़्त हमेशह रहंदी हुई। अॼु लारियूं ढोइनि थियूं। उन जे ज़माने में घाड़ उहा चाकरी ॾींदो हो। पोखां बि ॿिन्ही किनारनि सां पचाईंदो हो। हाय हाय जवारनि जूं पोखां ऐं उन्हनि जा नार। हर ऐं हुरला जिन्सी बेश्त हूंदो। कदम कदम ते ऐट के जुंग त के नार। ॾांद पिया वहंदा गाॾीअ ते वेठे, कॾहिं घर धयाणियूं, कॾहिं गादीअ ते वेठे, कॾहिं घर धयाणियूं, कॾहिं कुड़मी ऐं कॾहिं उन्हनि जी औलाद पई ॾांदनि खे हकिलींदी। आइटनि जो आवाज़ु जॾहिं ॿिन्ही भरनि खां असुर महिल उथी खड़ो थींदो हो, उन वक़्तु ईअं पियो भाइबो ॼण दुनिया जहान जा साज़ ऐं सुरंदा अची इकट्ठा थिया आहिनि। आइटनि जे मथां मन एॾा थधा जो वेठे अखि लॻी वञे। जवारियूं पचंदियूं त पेहा पइजी वेंदा। खांभाणियूं हथनि में, चौधारी पिया गुलेला उछलबा ऐं झार पई हकिलबी। ज़्यादातर काह चतूं, कबर, कांव ऐं ॻेरे ते हूंदी हुई। उहे ई पखी पोख जा दुश्मन हुआ। वॾे आवाज़ सां हर कंहिं पेए तां पियो ॿुधबो, होरड़े गेरा, होरड़े गेरा, होर अचई थो, कारी कबर अचई थो, ठा। कबर खे त कोन लॻंदो, लेकिन गुलेलो सूसाट कंदो मथां ज़रूरु लंघी वेंदो। कबर उॾामी वेंदी, वरी अची कांव वेहंदो। उहो तड़बो त चतुअ जो वारो ईंदो। झार जो ज़ोर हिकु सुबुह जो थींदो हो, ॿियो शाम जो। पखी सुबुह जो बुखिया ईंदा हुआ ऐं शाम जो घुरंदा हुआ त वाहेरे ते वञण खां अॻे पेट भरियो वञनि। गर्ज़ अहिड़ीअ तरह लखें लकाव ऐं सवें मज़ा हूंदा हुआ। घाड़ जे ॿिन्ही भरनि सां एॾी वसण हूंदी हुई जो भाइबो हो त शहर आबाद आहिनि। जवारनि जी छट खां वठी वेंदे लाबारे लथे ताईं कुड़मीअ जो सॼो अरको तरको अची हेठ ते इकठो थींदो हो। सावण में कमु शुरू थींदो, सरव में नेसारो थींदो त पोख में ॾाटरो पवंदो।
उहो सॼो वक़्तु उथी वेठी रहणी करणी, खाधो पीतो आइट ते थींदो। हेठियां शर्क ऐं बहिराड़ीअ जे शाइर उन जी झार, उन जी हकल ऐं संगनि जे दाणे ते चया आहिनि। कीअं सामाणे कुंड में ॿ तूं बूढ़ा, कण न झलियई कान का, मुर्गी झांए ॿधई झूड़ा। जवाब, कण त मूं में केतिरी ॾिनी हुई ॾातार, पे खां परे कई मूं यादि न कयोड़ी यार। बपरनि जो ॿूड़ीअ जा मूं चुंडनि जा चुभकार, विचीअ वेल वरियो वञनि मूं ते हेड़नि जा बि हज़ार। कांव कबिरियूं किविलियूं चुहटी वयूं चौधार, मूं ते नाहे मयार, मुंहिंजी खोंदी कण खणी विया। ज़ाल टई वक़्त मानी उते पहुचाईंदी, गाह पठो कुतर कड़े ॾांद ढगो सभु उते अलबत, जुमे राति जो कुड़मी घर वञी टिकंदो। आख़िर शराशरीयत जा बि त के हक़ मथसि हुआ। जुअर जो कानू पको थींदो हो। उन वक़्तु सॼी पोख में ॼण चंग पिया वॼंदा, हल्की हवा हुजे ख़्वा हीर। काना हिक ॿिए सां ठहकी अहिड़ा आवाज़ कढंदा हुआ, सुरीला ऐं मिठा, जो ॼण चौधारीअ पिया चंग वॼनि, गोया मौसीक़ीअ जा मैखाना मता पिया आहिनि। शिकारपुर जो सिंध वाह ऐं लाड़काणे जो घाड़ कैनाल, ॿिन्ही जे ओज जी कहिड़ी ॻाल्हि कजे। जन उहे ओज अखियुनि सां ॾिठा हूंदा, अॼु बि ॻाल्हियूं यादि पवंदनि त ॼण घाव अची वेंदनि। उहा बहारी अखरनि मंझि का आणे सघिबी। गर्मियुनि में सिंध वाह ते मेला लॻी वेंदा। हर को पियो तरंदो, हिंदू हुजे ख़्वा मुस्लमान। मज़हब ऐं मिलत शहर में जॾहिं सिंध वाह ते ईंदा त हिंदू ख़्वा मुस्लमान सभई ॿाहिरि हूंदा। सभई गॾु खेॾंदा, घुता हणी पाणीअ मंझि पेही यक साईअ फरलांगनि पुठियां फरलांग वञी खणंदा। शर्तां रखबियूं हुयूं। होॾां थींदियूं हुयूं अंबनि जी मौसम थींदी त टोकरा अची कंधीअ ते लहंदा। पाणीअ में वेठे वेठे खाईंदा बि पिया ऐं हिक ॿिए खे खोखड़ियुनि सां निशाना बि पिया कंदा। खिल चर्चो मस्करी, मतिलबु त भोग ठकाव जा हुकरा सॼो ॾींहुं हूंदा हुआ। हर को रियां खियां ख़ुदा ॼाणे थो, कंहिंखे ख़बर कान हुई त ग़म बि को थींदो आहे, मन ते बि का मुंझ ईंदी आहे। किनारनि जे वॾनि वणनि जी हरनि में छिणकार थी वेंदा। अच्छा, किनारनि जे वॾनि वणनि जे छांवरनि में छिणकार थी वेंदा हुआ। गिलम गालीचा विछाइजी वेंदा हुआ। खटनि मथां खेस ऐं विहाणा दावतूं थींदियूं। दोस्त अहबाब अची कठा थींदा। पहिरियों राग थींदो, पोइ खाज खाइबा। सवनि क़िस्मनि जा त शिकारपुर जा ठहियल आचार ऐं खटाणियूं हूंदियूं हुयूं। अंबनि जो आचार, मितेरनि जी खट, ॾेलनि जी खटाण, फारवनि जो सांधाणो, बसर जो आचार, लीमू लूण में पियल, लीमू सिरके में रसियल, गुल गोभीअ जा गतर सिरके में विधल, गोगड़ूं ऐं गजरा ॿियनि सां बि गॾु ऐं जुदा बि उन्हनि जी खटाण हूंदी हुई। के आचार मिठा, के विच थरा, के सफ़ा तुर्श, के मसाले सां, कन में मसालो घटि ऐं कन में असुलु कोन। चटणी उन्हनि खां अलावा अंबड़ीअ जी चटणी, जंहिंमें साई फूदने जी लॻार हूंदी, सा ज़्यादा पसंदि कई वेंदी हुई। सावनि मिर्चनि खे फूदने ऐं धाणनि जे पननि सां घोटे जुदा चटणी कबो हो। बसरनि जी सनी कातर ते सावनि मिर्चनि जी रेखा ॾेई मथां लीमे जो रस विझंदा हुआ। उहो बि चटणीअ जो हिकु और क़िस्म हो। खाज बि सवनि क़िस्मनि जा अची गॾु कंदा हुआ। तरकारी जुदा त भाॼियूं जुदा, कई क़िस्म भोननि जा, कई नमूना भाॼियुनि जा, के तरियल, के पकल त के रधल। पुलाव बि ज़रूरु त ज़रदो बि पक सां हूंदो हो। मौसमी भाॼियुनि खां सवाइ बेमुंदाइतनि भाॼियुनि जूं कचरियूं कंदा हुआ। मितेरनि जूं कचरियूं, करेलनि जूं कचरियूं, भींडियुनि जूं कचरियूं, गजरुनि जूं कचरियूं, मतिलबु त फरदार भाॼीअ जूं सुकल कचरियूं ऐं पननि वारी भाॼीअ जा पन सुकल साल जे हर महीने ऐं मौसम में मौजूदु रहंदा हुआ। मानीअ मां हथु कढी के वेही चौपड़ कंदा त के तास। जेके वॾीअ ॼमार जा हूंदा से हुको पाणी बि पिया कंदा ऐं खटुनि ते चेल सिधी कयूं हल्का हल्का घोंघरा बि पिया हणंदा। पखीअ जी हवा जी सॼो ॾींहुं हाजत कान थींदी हुई। 4 वॼंदा
लखी दर तां तरह तरह बाल्टियूं अची वेंदियूं, पकोड़ा, सङर, पापड़, नुक्ती, जिलेबियूं, पिस्तनि जी मशहूरु मिठाई, का रंग जी साई, का ॻाढ़ी, का गुलाबी, रंग बिरंगी माल अखियुनि अॻियां ॾिसी हर कंहिंजो हाज़मो दुरुस्त थी वेंदो। फारवनि जी मौसम हूंदी त उन्हनि जो शरबत, वरना खसखस ऐं बादाम जी थाधल जुदा, बादामनि ऐं सत मग़ज़े सां घोटियल सुखो अलॻि, नेरड़ीअ टिपहरीअ जो हर को उतां पियो उथंदो।